काली अज मां तुंहिंजे लाइ गवर्नमेंट को एक वडो इनाम वठण जो मौक़ो खणी आयो आहियां। धाड़ेल नूरे जा पाथारीदार पंहिंजे कब्ज़े में करे आयो आहियां। असद खान इनाम वठण में ॾाढो मज़ो अचे हा। जेकॾहिं इहो कमु थोरो पहिरियां करी हा त हाणे त धाड़ेल नूरो मरी चुको आहे। हाणे सरकार तरफ़ों इनाम त मूंखे घटि मिलंदी। काली हाथी मुए खां पोइ बि ॿ मुल्ह हूंदी आहे, ॿ मुल्ह। असद खान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ इहे हाथी तुंहिंजे हवाले सही आहिनि। मूंखे हिननि जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं तूं चाहीं थो त मां हिननि जो किस्सो हमेशह हमेशह जे लाइ ख़तमु कयां त उन जे लाइ तोखे पूरा 50 लख ॾियणा पवंदा। काली साहब हिननि खे मारण जो इनाम तोखे गवर्नमेंट बि ॾींदो ऐं असद खान बि ॾींदो। शान ॾिस, अॼु काली तुंहिंजो मौत बणिजी तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। तो ख़बर आहे तोखे मारण जो इनाम पाण तूं वसूल कंदसि। 50 लख असद खान को तुंहिंजे रक़म गवर्नमेंट को। रिश्वतखोरन ऑफिसरनि जी वजह सां हिननि वॾेरनि जा हौसला बुलंद आहिनि। छोरी हिन वक़्त तुंहिंजा ॿई सोट मुंहिंजे रहम ऐं करम ते ज़िंदा आहिनि। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इशारे जी देर आहे। काली अॼु वरी 4 सीट लिख। धाड़ेल नूरे जा पाथारीदार पुलिस मुक़ाबले में मारिजी विया। असद खान मुझे सोटन जी जिंदगी बख्श कर। ठीक आहे, पर पहिरियां तोखे नचणो पवंदो। सोट तूं फिकर न कर, हली असांखे मारे छॾनि। छोरी जॾहिं मौत सिर ते हूंदो आहे न पोइ माण्हू जो दिमाग़ कमु नाहे कंदो। हिननि जे चवणनि ते न लॻ। तूं जेको बि फ़ैसिलो वठे पंहिंजो सोचे सम्झे वठ, मतां बाद में पछताइणो न पवई। मां तयार आहियां।